नमस्कार दोस्तों, मैं चांदनी नेवनाणी। सिंधी न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। पहिरीं ॾिसूं अॼु जूं मुख्य ख़बरूं। अहमदाबाद में सिंधी व्यापारियुनि कयो ॾियारीअ में लक्ष्मी पूजन। सिंधी कलाकारनि परंपरा सां मल्हाई ॾियारी। उल्हासनगर में सुखमणी पाठ जो थियो आयोजन। आदिपुर में चंड ॾींहुं बहिराणे जी मची धूम। उल्हासनगर में मल्हायो वियो ॾियारी मेलो। अहमदाबाद में सिंधी व्यापारियुनि लक्ष्मी पूजन करे ॾियारी मल्हाई हुई। जय झूलेलाल। ॾियारी जे हिन पर्व ते मां सिंधी समाज के, सिंधी व्यापारियुनि के, सिंधी भाउरनि भेनरुनि के सभिनी खे ॾियारी जे हिन पर्व ते लख लख करोड़ करोड़ वाधायूं ॾियां थो। ॾियारी जो ही पर्व सभिनी लाइ करे ख़ुशियूं खणी अचे, इहा मां लक्ष्मी माता खां कामना कयां थो। ॾियारी हूअं बि सभिनी लाइ करे सुठो त्योहार आहे ऐं सभु पंहिंजो वापारु वधंदो आहे। ॾियारी सुठी आहे। चलो आके पलो पायो पलो ॾियो पलो राज जो रास पानी भंडारा करी ॼण जे करे चाली बना साबर करे लोग में रक्षा करे सच्चा गणेश के पति बलि के दो दिन बख्शे सुख संपत्ति घर अचे झूले माई मेरा ही पाप एक कर्म कर्म एक मुख्य कर्म जो बोले एक चोखा लाग से लक्ष्मी माता सब जुड़े खुशी से आज जाए। बोलो लक्ष्मी माता की जय। एक मिनट चालू। नमस्ते, मां चंद्र छाबड़िया GTPL सिंधी टीवी में। अॼु असां ॾियारी जे शुभ पर्व ते हरवाणी परिवार सां गॾु आहियूं। भानुभाई नूतनदास हरवाणी जेके सिंधी समाज सां तमामु सुठे नमूने जुड़ियल आहिनि ऐं GTPL सां बि जुड़ियल आहिनि। हिननि हिन ॾियारी जे मौक़े ते असांखे लक्ष्मी पूजा करण जो मौक़ो ॾिनो, नींड ॾिनी। असां शुक्रगुज़ार आहियूं भानुभाई जा जो इहे कवरेज करण जो असांखे मौक़ो ॾिनो। ऐं भानुभाई अहिड़ी शख़्सियत आहिनि सिंधी समाज में हर प्रकार जी मदद कंदा आहिनि। केर बि केॾी महिल बि वञी बीहे, कंहिं बि प्रोग्राम जे लाइ वञी बीहे, भानुभाई कंहिंखे बि न कंदा आहिनि। असां लक्ष्मी माता खे इहा प्रार्थना था कयूं त भानुभाई हरवाणीअ जे घर, नूतनदास हरवाणी जे घर भंडारा आनंद जा भरंदा रहनि। कुझु टाइम अॻु में दुख जो समाचार हुयो, पर ज़िंदगी आहे, अॻे हलणो आहे पाण खे। ऐं असां शुभकामना ॾियूं था भानुभाई खे त जेकॾहिं हींअर इलेक्शन थिए ऐं जेकॾहिं भानुभाई खे टिकट मिले थी पई त शायदि असां सिंधी समाज जी उमेदु आहे त जेकॾहिं कंहिं बि अहिड़ो मंत्रीअ कमु न कयो आहे, असांखे उहा भानुभाई मां आशा आहे त भानुभाई त पूरी पंहिंजी बजट वापराईंदा। असांखे उमेदु आहे त ॿियनि जी बि बजट खणी ईंदा त भई मूंखे पंहिंजो नगर चमकाइणो आहे। इहा ई असांजी आशा आहे ऐं भानुभाई अहिड़ा सिंधी जा कम कंदा रहनि, अहिड़ी असांजी शुभकामना। जय झूलेलाल। रेशमा छाबड़िया जर्नलिस्ट कैमरामैन सां गॾु
चंद्र छाबड़िया, GTPN, सिंधी TV, अहमदाबाद। चल करो એને ફોટો કાઢે છે નો હે हाँ बिल्कुल कड़ियो है, चालू है। फ्लैश फ्लैश भाई मुझे सॼो परिवार, मुंहिंजा यार दोस्त, मुंहिंजा विदेश में जेके बि मिट माइट सेण सॼण सभिनी खे लख लख और ॾियारीअ जूं लख लख करोड़ वाधायूं। सिंधी कलाकारनि सिंधी रिवाज़नि सां ॾियारीअ जो पूजन कयो हुओ। कारण दुज को दर्श दिया, स्वामी दुज को
तव्हां सभिनी खे GTPL अमले खे सिंधी समाज खे कला जगत खे नए साल ऐं ॾियारीअ जे शुभ त्योहार जूं मिणे मुबारकूं हुजनि। दोस्तो, असां हिंदुस्तान में तमामु घणा ॾिण त्योहार मल्हाईंदा आहियूं, पर सभिनी खां वॾे में वॾो जेको हिंदुनि जो महापर्व आहे, जेको वॾे में वॾो फेस्टिवल आहे, उहो आहे ॾियारी। ऐं ॾियारीअ जे ख़्याल खां असीं पूॼा कंदा आहियूं हटड़ियुनि जी, छाकाणि त असांजा वॾा जेके आहिनि वर्ज वापार जॾहिं कंदा त उनखे हट करे चयो वेंदो ऐं उनखे गले में पैसा जेके रखंदा, जंहिंखे मुरादी करे चवंदा आहियूं, उहो असां वटि क़ाइमु दाइमु रहे। ऐं असां जे विच में इहा बि ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे, श्री रामचंद्र जॾहिं 14 साल बनवास पूरा करे अयोध्या वापसि मोटियो हो, तॾहिं जेका माण्हुनि पंहिंजनि घरनि खे सिंगारियो हो, साफ़ सफ़ाई कई हुई ऐं रोशनदार बणाइण लाइ ॾीआ वग़ैरह बि ॿारिया हुआ। ऐं अॼु जे हिसाब सां जेकॾहिं वीचार कंदासीं त झिरमिर ऐं बल्ब फुलझड़ियूं इहे जेके आहिनि शो पीस जे ख़्याल खां असीं ॿारे रखूं था, पर मननि में जेका हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त असांजे घर परिवार मथां लक्ष्मी माता जी महर संदी थींदी अचे, छाकाणि त हूअं बि असीं चवंदा आहियूं त ॾियारीअ जो ॾीओ ॾिठो नंढो वॾो चिबर मिठो, ॾियारी माता भली करे आई, ॾियारी माता भली करे आई, लक्ष्मी माता छम छम कंदी आई, लक्ष्मी माता छम छम कंदी आई। जय झूलेलाल। जय लक्ष्मी माता। चलो क्लोज कर देंगे। आवाज खोल जे छाकाणि त नहीं दे माइक खोले। जय झूलेलाल। ॾियारीअ जे नए साल लाइ मां सभिनी सिंधियुनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं थी ॾियां। GTPL जे अमले खे बि मुंहिंजे तरफ़ां लख लख वाधायूं। दोस्तो, ॾियारीअ जे मौक़े ते राति जो असां सिंधियुनि में हिकु रवाज़ु हूंदो आहे चिटियो कुनो ठाहिण जो। ख़बर अथव चिटियो कुनो छाखे चइबो आहे? 7 भाॼियूं हिकु भाॼीअ जे अंदरि समाइण खे चिटियो कुनो चइबो आहे, जंहिंमें हिकु भाॼी ठाहींदा आहियूं जंहिंमें असां 7 अलॻि अलॻि क़िस्मनि जूं भाॼियूं मिक्स कंदा आहियूं। पोइ कॾहिं कॾहिं असीं कढ़ी बि ठाहींदा आहियूं त कॾहिं ॿी काई भाॼी बि ठाहींदा आहियूं, पर जंहिंमें 7 भाॼियूं विझंदा आहियूं। गुआर हूंदी आहे, पीज़ हूंदा आहिनि, टमाटो, गोभी, भिंडियूं, वाङण, तूरियूं, सिङियूं, अहिड़े नमूने के बि 7 भाॼियूं खणी करे असीं मिक्स भाॼी जेका ठाहींदा आहियूं काफ़ी लज़ीज़ हूंदी आहे ऐं सभिनी जे दिलि वटां हूंदी आहे। मूं केतिरनि ई कॉम्पिटिशन्स में बि चिटियो कुनो ठाहियो आहे ऐं मूंखे इहा भाॼी ॾाढी वणंदी आहे। हर साल जे ॾियारी ते मूंखे ठाहिण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं साण गॾु ठाहिण जो मौक़ो बि मिलंदो आहे। ख़बर अथव त सिंधी खाइण ऐं सवाद में ॾाढा इज़तदार हूंदा आहिनि। त दोस्तो, तव्हांखे अॼु मां चिटियो कुनो ठाहे थी खारायां, सभई खाइजो ऐं ॿुधाइजो त कीअं ठहियो। हाल चलो हलो। ॾियारीअ जो ॾीओ ॾिठो नंढो वॾो चिबर मिठो, ॾियारीअ जो ॾीओ ॾिठो नंढो वॾो चिबर मिठो, ॾियारी माता छम छम कंदी आई, लक्ष्मी माता छम छम कंदी आई, ॾियारी माता भली करे आई। सभिनी खे ॾियारीअ जूं लख लख वाधायूं हुजनि। आदिपुर जे नवे वारीअ जे झूलेलाल मंदिर में बहिराणे जो आयोजन कयो वियो हुओ।
हे मुझा जो दिलवाना सबरे जे मन में जीअं तव्हां पलो पारायो असांजो नालो न वठो तई हे नाले वठण वारे खे ख़बर आहे हो मूंखे कहिड़ी ख़बर सभिनी जा कम हो रज निंदर निमारी ने ओ हमी गावन पंहिंजी ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी देवनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।